अस्सलाम वालेकुम। मोहम्मद सिद्दीक मिठू अरबाब आला मौजू काफ़रन मुनाफ़िकन के दोज़ख जहन्नम अज़ाब, ईमान वारन मोमिनन के बिश्त जन्नत जी ख़ुशख़बरी। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। बेज़ारीअ जो हुकुम ॿुधाइणो आहे अल्लाह ऐं उन जे रसूल पारां उन्हनि मुशरिकनि खे जिन सां मुआमिलो हो तव्हांजो ऐं हू क़ाइमु न रहिया, ऐं ॼाणो त तव्हां अलाह खे आजिज़ कंदड़ न आहियो, ऐं हीअ त अलाह काफ़रनि खे ख़्वार कंदड़ आहे ऐं काफ़रनि खे ॾुखो ईंदड़ अज़ाब जी ख़ुशख़बरी ॾे, सवाइ उन्हनि मुशरिकनि जे जिन सां तव्हां अहद कयो आहे। उहे तव्हां सां शर्तनि में का कमी ऐं कुसूर न कयाऊं ऐं न ई तव्हांजे ख़िलाफ़ कंहिं दुश्मन जी मदद कयाऊं, त पोइ संदन लाइ संदन मुदत ताईं संदन अहद खे पूरो करियो। बेशक अल्लाह ताला परहेज़गारनि खे दोस्त रखे थो। कीअं उन्हनि मुशरिकनि लाइ अमुन जो अहद थी सघे थो, ऐं जेकॾहिं तव्हां ते ग़ालिब ईंदा त तव्हांजे बारे में कंहिं बि क़िस्म जे मिटी माइटी ऐं अहद जो को बि लिहाज़ न कंदा। उहे पंहिंजनि वातनि सां तव्हांखे राज़ी करणु घुरनि था ऐं संदनि दिलियूं तव्हां सां कयल उन अहद जी तकमील खां इनकार करे रहियूं, ऐं उन्हनि मां अक्सर माण्हू नाफ़रमान आहिनि। उहे मुशरिक कंहिं मोमिन जे बारे में कंहिं मिटी माइटी ऐं कंहिं अहद जो को लिहाज़ नथा कनि, ऐं उहे हद खां लंघियल आहिनि। ऐं पोइ जेकॾहिं मुशरिक खां तौबा कनि ऐं नमाज़ क़ाइमु कनि ऐं ज़कात ॾियनि त तव्हांजा दीनी भाउर आहिनि। ऐं ईमान वारो, जेकॾहिं तव्हांजा पीउर ऐं तव्हांजा भाउर कुफ्र खे ईमान जे मुक़ाबले में प्यारो रखनि त पोइ उन्हनि खे पंहिंजो दोस्त न बणायो, ऐं तव्हां मां जेको माण्हू उन्हनि काफ़रनि सां दोस्ती रखंदा त उहो ई माण्हू ज़ालिम आहे। दोस्त न बणायो, ऐं तव्हां मां जेको माण्हू उन्हनि काफ़रनि सां दोस्ती रखंदा त उहो ई माण्हू ज़ालिम आहिनि। ऐं यहूदियुनि चयो त उज़ैर अलैहिस्सलाम अलाह जो पुटु आहे, ऐं ईसाइनि चयो त मसीह अलैहिस्सलाम अलाह जो पुटु आहे। ए संदनि नापाक वातनि जूं चयल ॻाल्हियूं आहिनि। उन्हनि खां अॻु जेके काफ़र हुया उन्हनि जहिड़ी ॻाल्हि चवनि था। उन्हनि ते अलाह जी लहनत आहे। इहो हक़ खां केॾांहुं फिराया वञनि था। इहो अलाह ई आहे जंहिं रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे हिदायत सचो दीन यानी इस्लाम ॾेई मोकिलियो, जीअं उनखे सभिनी दीननि ते ग़ालिब करे, जेतोणीकि मुशरिकनि खे नापसंदि आहे। मुनाफ़िक मर्द मुनाफ़िक औरतूं हिक ॿिए मां यानी हिकिड़े दीन ते आहिनि। बुराई ऐं कुफ्र जो हुकुम कंदा ऐं नेकी ऐं ईमान खां रोकींदा ऐं ख़ैर ख़ैरात ॾियण खां पंहिंजनि हथनि खे रोकींदा। उन्हनि लाइ अलाह ताला खे विसारे छॾियो, पोइ अलाह उन्हनि खे विसारे छॾियो। बेशक मुनाफ़िक ई अलाह जे फ़रमान खां निकिरण वारा आहिनि। अलाह ताला मुनाफ़िकनि मर्दनि ऐं मुनाफ़िकनि औरतुनि ऐं काफ़रनि सां दोज़ख जी बाहि जो वाइदो कयो आहे ऐं सदाईं उन में रहण वारा आहिनि। इहा जहन्नम जी सज़ा संदनि लाइ काफ़ी आहे, ऐं अलाह मथनि लहनत कई आहे, ऐं सदाईं मजद रहण वारा संदनि लाइ दाइमी अज़ाब आहे। ऐं मोमिननि मर्दनि ऐं मोमिन औरतूं हिक ॿिए जा साथी आहिनि, नेकीअ जो हुकुम कनि था, बुराईअ खां रोकींदा ऐं अल्लाह ऐं संदसि रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ताबेदारी कनि था। उहे माण्हू आहिनि जिन ते अलाह ताला सिगो ई रहम ऐं करम फरमाईंदो। बेशक अलाह ग़ालिब हिकमत वारो आहे। अलाह ताला मोमिननि मर्दनि ऐं मोमिननि औरतुनि सां जन्नतुनि जो वाइदो कयो आहे, जिन जे वणनि ऐं महलात जे हेठां नहरूं वही रहियूं आहिनि। मजन सदाईं रहण वारा आहिनि ऐं हमेशह रहंदड़ जन्नतुनि में संदनि लाइ
पाक जायूं आहिनि ऐं अल्लाह जी रज़ा सभ खां वॾी शइ आहे। इहा ई उहा वॾी कामयाबी आहे। यानी जेके ईमान वारा तौबह कंदड़, इबादत कंदड़, अल्लाह जी सराह कंदड़, रोज़ा रखंदड़, रुकू कंदड़, सजदो कंदड़, भलाईअ जा हुकुम कंदड़ ऐं बुराईअ खां रोकींदड़, अल्लाह जे हदुनि जी हिफ़ाज़त कंदड़ आहिनि ऐं अहिड़नि ईमान वारनि खे ख़ुशख़बरी ॾे। उलमाए किराम जिन सूरत तौबा जो तर्जुमो कयो। सूरत तौबा आयत नंबर 1, 2, 3, 4, आयत नंबर 8, 10, 11, 23, 30, 33, आयत नंबर 67, 68, 71, 72, 112। रब्बना आतिना फिद दुनिया हसनतम व फिल आखिरति हसनतम व क़िना अज़ाबन्नार। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मदिन व आल मुहम्मदिन कम्मा सल्लैत अला इब्राहीम व अला आल इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अल्लाहुम्मा बारिक अला मुहम्मदिन व अला आल मुहम्मदिन कमा बारकत अला इब्राहीम व अला आल इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मदिन व अला आल मुहम्मदिन व बारक व सल्लम। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मदिन व आल मुहम्मदिन व आलिहि व असहाबिहि अजमईन आमीन सुम्मा आमीन बिरहमत या अरहमुर राहिमीन आमीन।